नकी खिलण खुशीअ जो नकी सागी चलन चाल। तो जलाल चांडेजा जेके भी महफ़िलनि जेके एल्बमनि तमामु बहितरीनु थिया, लेकिन अॼोके वीडियो में असां तव्हांजे लाइ हिकु महफ़िल खणी आया आहियूं जलाल चांडे जो, जेको तमामु बहितरीनु आहे ऐं 1999 जो हे महफ़िल आहे, जंहिंमें फौज़िया सूमरोबा आई हुई ऐं उन खां अलावा जलाल चांडे बि पंहिंजा गीत हिन में ॻाया हुया। ऐं जलाल चांडे हिन में कहिड़ा कलाम ॻाया, उन में हिकिड़ो कलाम असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं हिन चैनल ते तव्हांखे ॿुधाईंदासीं, जंहिंजा कुझु ॿोल आहिनि त चंड कर चांडो की पिरी मुंहिंजो आहे पंध में। दोस्तों, जलाल चांडियो सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार आहे ऐं जलाल चांडे जेके बि गीत ॻाया कमो पेश सभई जेको आहे सो पॉपुलर थिया। ऐं उन खां अलावा हीअ जेका महफ़िल आहे इहा 1999 में जेको आहे सो थी ऐं हिन महफ़िल में तमामु जलाल चांडे बहितरीनु पंहिंजा गीत चया हुया। ऐं उन खां अलावा फौज़िया सूमरे बि हिन में तमामु बहितरीनु पंहिंजा कलाम चया, लेकिन जलाल चांडे हिन महफ़िल खे 4 चंड हणी छॾिया दोस्तों। ऐं जलाल चांडे जा जेके गीत तव्हां ॿुधंदव हिन महफ़िल जा तमामु बहितरीनु गीत जलाल चांडे ॻाया। ऐं उन खां अलावा जेको हे गीत मां तव्हांजे लाइ खणी आयो आहियां, जंहिंजा ॿोल इहे आहिनि त चंड कर चांडो की पिरी मुंहिंजा हिन पंध में। दोस्तों, इहो तमामु मक़बूल तरीन जेको आहे सो इहो गीत हुयो जलाल चांडे जो। ऐं तव्हां महफ़िल ॾिसंदव त महफ़िल बि चकाचक भरियल आहे ऐं सवनि जी तादाद में माण्हू जेको आहे सो कुर्सियुनि ते वेठा आहिनि। त दोस्तों, उन टाइम में 10 रुपए जो नोट वॾो नोट हूंदो हुयो, जीअं हिन वक़्तु 100 रुपए जो नोट आहे असां वटि। अहिड़े तरीक़े सां उन टाइम में 10 रुपए नोट जो 100 रुपए जो वैल्यू हुयो, ईअं सम्झो हिन टाइम जे मुताबिक़। त जलाल चांडे खे कमो पेश 10 रुपए वारा नोट एतिरा मिलिया हुया जो इन महफ़िल में जलाल चांडे तक़रीबन 3 ब्रीकेस पैसनि जा भरिया हुया। दोस्तों, एतिरा जेको आहे सो पैसा माण्हुनि जलाल चांडे जे मथां छटिया हुया। दोस्तों, जलाल चांडियो मक़बूल फ़नकार हुयो सिंध जो ऐं जलाल चांडियो जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो उनखे पैसनि जा हार बि माण्हू पाराईंदा हुया ऐं उन खां अलावा पैसा माण्हू छटींदा हुया जलाल चांडे वेटे। ऐं हे जेका महफ़िल आख़िरी सालनि जी आहे जलाल चांडे जी। जलाल चांडियो 2001 में हिन दुनिया मां लाॾाणो कयो, लेकिन जलाल चांडे जी जेका हे महफ़िल आहे उहा मौत खां 2 साल पुराणी आहे, ईअं सम्झो 1999 जी इहा महफ़िल आहे। ऐं महफ़िल बि तमामु भरपूर महफ़िल आहे। दोस्तों, हिन महफ़िल में कमो पेश सिंध जा सभई जेको आहे सो सैयद बि हिन में गॾु हुया ऐं हे शाहनि जो जेको आहे सो हे महफ़िल हुयो। ऐं हिन में जलाल चांडे तमामु भली जेको आहे सो पंहिंजा गीत ॻाया ऐं तमामु बहितरीनु शाइरी पढ़ी ॿुधाई, जेका जलाल चांडे जी अॼु 2025 में बि तमामु घणी मक़बूल पई थिए। दोस्तों, जलाल चांडियो हूअं ई मक़बूल तरीन फ़नकार आहे, लेकिन जलाल चांडे जो अंदाज़ ॻाइण जो अहिड़ो बहितरीनु हुयो, जेको बि शख़्स ॾिसे पियो जलाल चांडे खे ऐं जेको बि शख़्स ॿुधे पियो जलाल चांडे जो दीवानो थी पियो वञे। दोस्तों, जलाल चांडे इज़त ऐं शोहरत ईअं न कमाई, जलाल चांडियो तर्जमानी कंदो हुयो ग़रीब आवाम जी। ऐं उन खां अलावा जलाल चांडे जूं तमामु घणियूं महिनतूं थियल हुयूं। त वॾी महिरबानी दोस्तों, जलाल चांडियो निज अणपढ़ियल हुयो, लेकिन जलाल चांडे खे शौक़ु एतिरो हुयो ॻाइण जी तरफ़ ऐं मौसीक़ी जी तरफ़, जो जलाल चांडियो रातनि जूं रातूं वेही करे उहे गीत यादि करे ऐं सुबुह जो वञी महफ़िल में ॻाईंदो हुयो ऐं हिकिड़े बि दोहीड़े में या हिकिड़े बि ॿोल में मुंझंदो न हुयो। इहो शौक़ु हुयो जलाल चांडियो, दिलि में सभई जेको कलाम हुयो उहो दिलि में नक्श करे छॾींदो हुयो पंहिंजे, ऐं वञी महफ़िल में ॻाए करे ऐं तमामु घणो दाद वसूल कंदो हुयो जलाल चांडियो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं